अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंध जो बेहतरीन कदीम शायर जुल्फकार मंगी तुझी पसंद जो शायर मां ओ मंगी जुल्फकार मंगी मुमताज़ मोलाई सां गॾु स्टेज ते कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो परस्तारनि में कावड़ जी लहर छायल आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन ईंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त चाचे अहमद अली चाचड़ जे पुट जे तौर सुनत जंहिंमें राग जी महफ़िल बि कराई वई, तंहिंमें शाइर जुल्फकार मंगी खे एज़ अ अनाउंसमेंट तौरु बीहारियो वियो। तंहिं ते जुल्फकार मंगी जे परस्तारनि में कावड़ जी लहर छायल ऐं सोशल मीडिया ते छिती तनक़ीद। सोशल मीडिया ते जहांगीर बलोच कमेंट कंदे लिखियो त मुमताज़ मोलाई जो माइक ठीक कंदे जुल्फकार मंगी के ॾिसी इलाही अफ़सोस थियो। सजाद बलोच कमेंट कंदे लिखियो त गुरबत ख़राब आहे, जुल्फकार मंगी जो एतिरे क़दर किरण सम्झ खां ॿाहिरि आहे। पंहिंजी जगह खां स्टेज ताईं ईंदा मुमताज़ मोलाई साहब जे लाइ भरपूर तालियूं मिली करे मुमताज़ मोलाई साहब अदा अहमद अली चाचड़ साहब जन खे हारनि जो तोहफ़ो पेश कंदो।